तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे। ठुल्मा नींगरी खे अगवा करण जी मुबैना तौर कोशिश कई वई आहे। तशदुद बाद रतो रत थी वियो। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। नींगरीअ खे अगवा करण जी मुबैना कोशिश कई वई। भट्टी पाड़े वासी नींगरीअ खे ओबाश नौजवाननि अगवा करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते तशदुद जो निशानो बि बणायो वियो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। ठुल्मा नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई, जॾहिं त पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन असांखे हाणे जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। भट्टी पाड़े वासण नींगरीअ खे ओबाश नौजवाननि अगवा करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते तशदुद जो निशानो बणायो वियो। पुलिस हिकु जवाबदार खे सोघो करे वरितो आहे।